दोस्त असांजा जेके हुकुमरान आहिनि उहे कराची में सिंधी माण्हुनि खे बर्दाश्त नथा कनि। जॾहिं त हिन हुकूमत तव्हां ॾिठो हूंदो जंहिं बि इलाइक़े में सिंधी माण्हू आहिनि पीपल्स पार्टी खे उतां ई वोट मिलनि था। पर अॼु पीपल्स पार्टी ॾिसो कंहिंखे ज़रूरत नाहे कंहिं ॻोठ ते हमले करण जी। हीअ कराची सिंधियुनि जी आहे। लखे माण्हू कराची में रहनि था। अॼु असांजी इहा ख़ुशकिस्मती आहे ऐं अहिड़ा वाक़िया जेके आहिनि से त असांखे अञा वधीक मज़बूत कनि था। असां चाहियूं था त ॾिसो धारियुनि जूं आबादियूं आहिनि अफ़गानी बंगाली बर्मी उते ही वञनि ई कोन था। मां चवां थो त मुस्तफ़ा कमाल वारो दौरु परवेज़ मुशर्रफ वारो दौरु उन में बि अहिड़ा हमला कोन थिया हुआ जेके हाणे हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर केरु आहे इहो मुर्तज़ा वहाब जेको सिंधी माण्हुनि सां करे थो। तव्हां ॾिसो त DC सिंधी ऑफिसर सिंधी ॾिसो हिननि खे पंहिंजे अफ़गानी बंगालियुनि खे केरु थो शिनायत कार्ड बनाए ॾे। असां जीअं साईं GM से चवंदो त कुतो भाड़ी आहे। हक़ीक़त में इहा आहे त असांजो जेको कुतो जेसिताईं भाड़ी रहंदो असां सां ही वाक़िया थींदा रहंदा। लेकिन असां रहबर सिंध साईं GM से जा जेके परवाना आहियूं शहीद बशीर ख़ान कुरैशी जी जदोजहद ते अमल कंदे कराची में सिंधी माण्हुनि जी मालिकी कंदासीं वारसी कंदासीं। असांखे न केसनि जी परवाह आहे। तव्हां ॾिठो हूंदो त बहरिया में असांजे मथां केतिरा केस थिया। अॼु असांजे मथां केस थियनि था। न असां केसनि खां ॾिजूं था न फाइन खां ॾिजूं था। असां ज़हर बि खाधा आहिनि। असां कोयलो बणियल लाश बि खया आहिनि। लेकिन असां सिंधी माण्हुनि जी मालिकी वारसी ते कॾहिं बि हथु न खणंदासीं। अॼु ही कराची सिंध आहे। मां पंहिंजे सभिनी दोस्तनि खे चवां थो त जेके बि लाड़काणे में मीरपुर ख़ासि में दोस्त रहनि था उहे पंहिंजे माण्हुनि खे चवनि अचो कराची में आबाद थियो। असांखे न कंहिं लीज़ जी ज़रूरत आहे। जेका ज़मीन हुन ते विहो कंहिंजे पीउ जी ताक़त न आहे। छो त असां मालिक आहियूं। मालिक खे कंहिंखां वटि इजाज़त वठण जी ज़रूरत ई न आहे। असां सिंध जा वारिस आहियूं मालिक आहियूं। हीउ जेको वाक़ियो थियो आहे उहो सिंध तव्हां हिकु ऑफिसरनि खे मुअतल करण सां थोरी को मसइलो हल थींदो। असां चाहियूं था त जिन सां इहो वाक़ियो थियो आहे न्याणियुनि सां उन्हनि खे लीज़ ॾिनी वञे उनखे बाक़ाइदा मुस्तक़िल कयो वञे तॾहिं असां वञी पंहिंजी जदोजहद ख़तमु कंदासीं। जे न त इहो तव्हां हुकूमत इहो मामूली हिनखे न सम्झे। जॾहिं सॼी कराची बंदि थींदी जॾहिं सॼी कराची जा रोड रस्ता बंदि थींदा तॾहिं हुकूमत खे इहो सोचणु पवंदो त वाक़ई रहबर सिंध साईं GM से जा परवाना ऐं बशीर ख़ान कुरैशी जा परवाना सिर बि ॾेई ॼाणनि था ऐं पंहिंजे माण्हुनि खे बचाए सघनि था।